वेलकम बैक नाज़रीन। ईद जूं तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। ईद रिहान जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु असांखे सोशल मीडिया जे हवाले सां टिकटॉक स्टार नीमू बलोच जॉइन कयो आहे। नीमू, तव्हांखे वेलकम था कयूं। थैंक यू। अच्छा, कीअं तव्हांखे ईद तव्हां कीअं मल्हाईंदा? बेसिकली तव्हां बिलोंग्स कहिड़ी फैमिली सां आहे, छाकाणि त हैदराबाद जा आहियो, किथां जा आहियो? बेसिकली मां बदीन जी आहियां। डिस्ट्रिक्ट बदीन आहे, रहंदा हैदराबाद में आहियूं। मां लगारी सरेवाल आहियां। ऐं बाबा वारा ॻोठ हूंदा आहिनि, असां हिते पंहिंजी खालान सां मल्हाईंदा आहियूं। अच्छा, ॻोठ में त कोन मल्हाईंदा आहियो? न, बाबा वारा जॾहिं उमरे ते वेंदा हुआ, रमज़ान वारी ईद ॻोठ में हूंदी आहे, ही वारी ईद हिते हूंदी आहे। सही। पोइ टिकटॉक हाणे हुकूमत बैन पिण तव्हां टिकटॉक ते नज़र बि न ईंदो, सभु टिकटॉक बंदि थी वेंदा। छा थींदो हिन वीचारे टिकटॉक स्टार्स जो? पर जिन्हनि जो बिज़नेस हले पियो टिकटॉक मां, उन्हनि खे नुक़सान आहे। असां इहे शौक़ीअ मतिलबु कयूं था, टिकटॉक ठाहियूं था, टाइम पास था कयूं। बाक़ी जिन वीचारनि पंजाबियुनि जा बिज़नेस था हलनि, उहो वीचारा रुली वेंदा। जेके माण्हुनि जा हुजनि कारोबार हलनि था, कारोबार हलनि था, ब्रांड्स वग़ैरह हायर कनि था, सभिनि जा पंहिंजे ब्रांड्स खे हिते अॻे करे थो। ऐं सिंधी छोकिरियूं बि ॾाढियूं आहिनि टिकटॉक ते, जाम आहिनि सिंध में। उन्हनि खे बि ब्रांड्स वारनि हायर कयो आहे। बोल चैनल वारा बि घुराइनि था। मीडिया में जेको हाणे चढ़ी विया आहिनि, हुननि खे वधीक नुक़सान न थींदो, छो हुननि खे त माण्हू। तव्हांजा फॉलोअर्स घणा आहिनि? मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि 5,20,000। 5 लख? पोइ त तव्हां इलेक्शन में बीह रहो। तव्हांजो वालिद साहब या चाचो बि शायदि इलेक्शन में बीहंदो आहे। जी जी। नालो छा अथनि? इहो चाचा बशीर सरेवाल MP हुया, ऐं चाचा सतार सरेवाल एक्स MNA रही चुका आहिनि। ऐं हुकुम जो ॾाढो हाजी नजमुद्दीन सरेवाल गुज़ारे विया आहिनि, अल्लाह जन्नत नसीब करे, उहो बि MNA रही चुका आहिनि। पोइ माना 5 लख फॉलोअर्स आहिनि, तव्हां घणा वोट खणंदव? न न, मां ॻोठां बीहां, पंहिंजे चाचनि जे ख़िलाफ़ बीहां त मूंखे सुठो न लॻंदो। बाक़ी माना कासमाबाद में बीहंदो छा? बाबा खे पसंदि न आहे पॉलिटिक्स, त हुननि चाचनि वग़ैरह खे पसंदि आहिनि, बसि हू अचनि भले। सही। अच्छा, 5 लख फॉलोअर्स आहिनि तव्हां टिकटॉक ते आहिनि, त कहिड़े क़िस्म जा टिकटॉक तव्हांजा शौक़ु पैदा छो थियो? शौक़ु छो पैदा थियो? बसि ईअं ॿियनि खे ॾिसंदा। तव्हांजो ख़ानदान फैमिली सियासी फैमिली आहे, सिंध जे बदीन ज़िले जी अहम फैमिली सां तव्हांजो तालुक़ु आहे। MNA MPAs मिनिस्टर रहिया आहिनि तव्हांजी फैमिली में, त उतां जी छोकिरी खे इजाज़त तव्हांखे कीअं मिली? सरीवाल लगारी त सभु नालो ॿुधी भॼी वेंदा आहियूं। मां त चाहींदो आहियां ॿियनि जी ॻाल्हि थो कयां। सही सही। बसि इजाज़त ईअं मिली की बाबा वारनि जी सपोर्ट हुई। ऐं अम्मी मुंहिंजी आउट ऑफ फैमिली आहे, कश्मीरी आहे, त अम्मी एजुकेटेड आहे। मतलब हिकिड़ो घर में अगरि एजुकेटेड आहे त ॿारनि खे बि उहो अॻिते करे थी, त मां बाबा अम्मा जी सपोर्ट आहे। ॻोठ वारनि खे त पसंदि न आहे, घणो इशू बि हुननि खयो। अच्छा, छा इशू कयूं त? कि हे असांजी फैमिली जे ख़िलाफ़ आहे, ऐं असांजी छोकिरियूं पर्दे में रहनि थियूं, असांजा को मतिलबु कज़न्स बि साम्हूं न ईंदा आहिनि घणो करे, त हे मतिलबु सॼे मीडिया ते वञे पई, ऐं सभिनि खे ॾिसनि पिया। मतिलबु वॾे भाउ ताईं बाबा ताईं ॻाल्हियूं आहियूं। बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो की तव्हांजी ख़ुशी आहे, तव्हां भले कयो, लेकिन हिकु लिमिट में, की को इज़त ते ॻाल्हि न अचे। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी छा लिमिट्स आहिनि, बसि हुनमें रहो। जेके तव्हां मिसाल उन इलाइक़े जा वॾेरनि या फैमिली मां आहियो, त ज़ारा हारी ॼट ॿाहिरां जा माण्हू अणपढ़ ॾिसी चवंदा ए बाबा वॾेरे जी धीउ टिकटॉक ते अची वई। जी जी, ईअं ई ॻोठ वारा चवंदा आहिनि। भाउ खे कावड़ ईंदी आहे। हा, बिल्कुलु सही था चओ। ईअं मतिलबु बाबा खे फोन ईंदा आहिनि की अॼु तव्हांजे पाड़े वारा आया, की हे तव्हांजो हारी हिते कमु कंदो पियो, मोबाइल खणी आयो, तव्हांजे वॾेरी जी रईस जी धीउ ते टिकटॉक ते लॻी पई आहे, वॾेरी जी धीउ। माण्हुनि जे नेगेटिव कमेंट्स खे कीअं डील कंदा आहियो? हिकु दफ़ो तव्हां सोशल में अची वियो त तव्हांखे पहिरीं ब्रेव थियणो आहे। ठीकु आहे, तव्हांखे पॉज़िटिव नेगेटिव कमेंट्स ॿई मिलंदा। पॉज़िटिव भले तव्हां कंहिं बि फील्ड में वञो, हुनमें नेगेटिव तव्हांखे मिलंदा। हाणे तव्हांजे मथां तव्हां उनखे दिलि ते खणो था या इग्नोर था कयो। अगरि तव्हां हिकु दफ़ो दिलि ते खणी वरितो न, तव्हां अॻिते न वधी सघंदा। अगरि तव्हां हुनखे इग्नोर था कयो त तव्हां अञा अॻे वधंदा। त मां इग्नोर कयो, ऐं वधीक सपोर्ट मूंखे पंहिंजी फैमिली जी हुई। बाबा बि इहो ई चवंदो, जेको चवणो चवण ॾे, इग्नोर कर, बसि तव्हां भले ख़ुशि आहियो त ख़ुशि। मां तव्हां दिलि जे हिकिड़े पासे हिकिड़ो इग्नोर बॉक्स ठाहियो आहे, दिलि मां क्रॉस करे सिधो ॻोठ वारनि मां तव्हां तंग कयो आहे, न चइजे जाम। मां ॻोठ वञण ई छॾे ॾिनो आहे। ज़बरदस्त। कहिड़े क़िस्म जा टिकटॉक तव्हांखे वधीक सुठा लॻंदा आहिनि? तव्हांजो त मूं टिकटॉक ते ॾिठा आहिनि, उनमें त वॾा वॾा पराडोस, गाॾियूं, वीगोस, त जेका असां जहिड़ा ग़रीब टिकटॉक वारा बेहोश था थी वञनि।
मूंखे गाॾियुनि जो शौक़ु आहे त पोइ बसि मुंहिंजी वधीक गाॾियुनि सां हूंदी आहे स्लो में हूंदा आहिनि ऐं सिंध में सिंधी सॉन्ग्स खे वधीक प्रमोट कंदा आहिनि हा ऐं इहे वधीक सॉन्ग्स जीअं बुटो जा हलनि था अच्छा गाॾी हिकिड़ी पराठो हुजे ऐं पीपी जो सॉन्ग लॻाए छॾियो मां उहो ई ठीकु आहे वोट में ॾियो वञनि ठीकु आहे त पोइ ठीकु आहे त पोइ हाणे तव्हांजो गाॾियुनि वारा टिकटॉक्स ठाहियो था त सभ खां वधीक पॉपुलर तव्हां टिकटॉक कहिड़ो आहे उन जॻह घणे में घणी व्यूज़ थी हुजे घड़ी मां घणी व्यू मुंहिंजी 2 टिकटॉक से हुई हिकिड़ी गाॾियुनि वारे ते हुनमें अंग्रेज़नि जो इहो ट्रेंड निकितो हो कि हिकिड़ो म्यूज़िक हो त हू ईअं चुटकी वधाईंदा हिननि जी चप्पल चेंज थींदी हुई अच्छा। वरी इंडियन वारो कॉपी करे हुननि पंहिंजा कपिड़ा मटाया सही मां पाकिस्तान में नयो ट्रेंड आयो मां चुटकी वधाई गाॾियूं चेंज कयूं त हुन ते पोइ मूंखे वधीक व्यूज़ मिलिया हिकिड़ी मुंहिंजी स्लो मो हो घणा व्यूज़ मिलिया हुनखे हुन मुंहिंजे ख़्याल सां 1 मिलियन या 2 मिलियन हुया। व्यूज़ हुनमें हुया सही ऐं हिकिड़ी मुंहिंजी स्लोमो वीडियो हुई कारे वग़ैरह मतलब सिंधी को सॉन्ग हो हाँ। या न पंजाबी सॉन्ग हो सोना तो तू बेमिसाल है हुनमें भी मूंखे 2 मिलियन व्यूज़ मिलिया हुया 20 लख माण्हुनि ॾिठो 20 लख व्यूज़ मिलिया हुया सही त व्यूज़ मिलण सां छा पैसा मिलंदा आहिनि मां बि ॿुधो आहे टिकटॉक न ते बस व्यूज़ मिलंदा त पोइ मां बि ॿुधो आहे हा त चवनि था न बिज़नेस वारा न, छा हाणे कंस्ट्रक्शन बॉक्स हिन खोले छॾियो आहे न टिकटॉक ते को पैसा नथा मिलनि अला पर जेका घर में कावड़ थी जेका माई बुहारी बि नथी टिकटॉक थी ठाहे जेका शाख ते माण्हू वेठो आहे वणंदो कटे उहो टिकटॉक थो ठाहे त माना छा आहे ही छा चवनि था कि असां फेमस थियूं हाणे हिकु दफ़ा माण्हू चढ़ी वियो त पोइ मीडिया वारा ऑफर कनि था कि असां वटि अचो पहिरीं हुननि जो इंटरव्यू थिए थो वरी को शो में घुराइनि था ईअं कंदे कंदे पोइ ब्रांड्स वारा हायर था कनि हा पोइ जेको ब्रांड्स वारा हायर कनि था पोइ उहो पे था कनि सही मॉडलिंग में थी वियो ऐं पोइ गिव अवे ॾींदा आहिनि गिफ्ट्स इलाही मिलंदा आहिनि हा। पोइ कपिड़नि जा तव्हांखे प्रमोशन करणी अगरि तव्हांजा फॉलोअर्स वधीक आहिनि त सही। हुनमें गिव अवे लॻायो तव्हांखे कपिड़ा मिलंदा लेंसिस मिलंदा मेकअप मिलंदो हुनमें मतिलबु इलाही पर तव्हांखे चिड़ न ईंदी आहे जॾहिं तव्हां ॻोठ जी वॾेरियूं आहियो तव्हां बि टिकटॉक ठाहियो वरी हिकिड़ी हरियाणी आहे उहा बि टिकटॉक ठाहे पई न असांजे ॻोठ में केरु नथो ठाहे कोन थो ठाहे घर ऐं जे ठाहे त ठाहे त लॾे वञो तव्हां वटि एक्सेप्टेंस हूंदी न हुनजी केर बि ठाहे हा केर बि अचे न आहे न असां में इलाही बुरो समझंदा आहिनि तव्हांखे इहा ॻाल्हि चयो कि असांजे पाण में एॾो अलाउ न आहे कि असां मतिलबु हिकु घर खां ॿिए घर में के मर्द सां वञी वियूं या असां सां गॾु को अची मर्द मिले या हथु मिलाए माना असांजो जेको ॻोठ जो ट्रेडिशन आहे उहो बिल्कुलु पुराणे ज़माने वारो आहे सही सम्झो एॾो मतिलबु पुठियां आहे कि हाणे मूंखे अॻे ॾिसी बसि एॾो मूंखे मतिलबु मां हिते चई नथी सघां अहिड़ा लव्स चया आहिनि हुननि खे लॻे पियो कि मां जेको टिकटॉक ठाहियां पई त मुंहिंजा घर वारा नथा ॾिसनि या मुंहिंजा बाबा अम्मा नथा ॾिसनि या मुंहिंजा भाउ नथा ॾिसनि मूंखे ख़बर ई कोन्हे मां कुझु चोरी लिकी छुपी कयां पई त हुननि कूड़ी कूड़ी ॻाल्हियूं करे मुंहिंजे बाबा खे ऐं अम्मी खे चयो ऐं भाउ खे चयो ताकी हिन खां ई मोबाइल वठनि मतिलबु हुते ट्रेंड न आहे न बराड़ी में मोबाइल हुजे या छा हिन खां मोबाइल वठनि की किथे अलाउ न कनि पर बाबा सही ठीकु आहे त हाणे टिकटॉक जो सिंध में मशहूरु माण्हू केरु आहिनि मिसाल तौर ते मैडम नुसरत आहे हिनजो शौक़ु आहे टिकटॉक ठाहिण जो तव्हां कंहिंखे फॉलो करे हा चइजे हस्बैंड सां रोज़ टिकटॉक ठाहियां हिकिड़ो बसि हाणे हिन शहर में सिंध में अक्सा किंजर लीला जमालिया जेको मुंहिंजी दोस्त आहे ऐं ॿिए नंबर ते अरीशा उनजा घणा व्यूज़ आहिनि हुनजा फॉलोवर्स आहिनि मुंहिंजे ख़्याल सां 2.4 मिलियन आहिनि या 24 लख जी ठीकु आहे हलो ऐं अरीशा सुमरो जा बि एतिरा ई आहिनि 1.5 मिलियन हुनजा ठीकु आहे वधीक अक्सा आहे माना अहिड़ो को माण्हू न आहे जेको अक्सा खे न सुञाणींदो हुजे सही वधीक फेमस हुओ आहे मुराद अली शाह साहब सुञाणींदा आहिनि जी सीएम साहब सुञाणींदा जी आहिनि जी बिल्कुलु सभु सुञाणींदा अच्छा। आहिनि एॾी हा। मतिलबु फेमस आहे हा कि हर सिंध में हर हिकिड़े माण्हू जे मोबाइल में हुनजी वीडियोस आहिनि ई आहिनि सही। त मूंखां पहिरीं हू पर मैडम ज़ाहिदा ॾे थो नथी सुञाणे हुनखे सही थो चए हा मैडम सच्ची टिकटॉक सच्ची में सटंदी हूंदी न मां हिते यूज़ न कंदी आहियां मूंखे ख़बर न आहे टिकटॉक जेको यूज़ कंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे मर्द वधीक यूज़ था पर न कनि वो वीडियो फेसबुक ते बि वायरल थिया वायरल थियनि थियूं थियूं, हा। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेको हिननि सिंध जी रैली कढी हुई त सभिनि खे ख़बर आहे जेको न्यूज़ फीड में आयो हा, सही। हुन सिंध जी रैली कढण वारी बि त अक्सा ई हुई न जी, जी। हुन ते कढराई हुई हा त सही सभिनि खे ख़बर आहे कि हू सिंध में पहिरीं रैली जेको माना छोकिरियुनि कढी माना हुई पाकिस्तान में हलो ठीकु आहे हाणे पाकिस्तान में वधीक टिकटॉक जा आहिनि मशहूरु पाकिस्तान लेवल ते वञूं पाकिस्तान लेवल त ते घणे में घणा जा फॉलोअर्स हुजनि
उहो पंजाब जे साइड ते आहिनि छोकी अच्छा। हुननि खे प्रोमोट वधीक कंदा आहिनि पंहिंजे सिंध में हाणे सिंधी गर्ल्स खे कनि था लेकिन मतलब 80% माण्हू हुननि खे बैक करण था चाहिनि माना हुननि सां सड़नि था सिंधी छोकिरियूं आहिनि छो अॻे निकिरनि थियूं ऐं असांजे सिंध खे ख्वार थियूं कनि ऐं सिंध जो नालो बदनाम थियूं कनि ये तव्हांखे ज़्यादा ॾिठो थियो आहे मां उहो ई बि पुछणु चाहियां त मां अहिड़ी ॻाल्हि तव्हां कयो पिया त माना इशरत वारियूं ख़ुशि थियूं थियनि अॻिते सपोर्ट कनि थियूं ज़्यादा चवनि थियूं मां हिनखे जी हेठि कयोसि असां फेसबुक ते वीडियोस ॾिसंदा आहियूं जेको वायरल थींदियूं आहिनि मीडिया वारे त मतलब हू हुननि जो प्रोमोट बि कनि था वरी गिलाऊं बि कनि था ऐं जेको पंजाब वारा आहिनि हुननि में छोकिरा आहिनि हू वधीक फेमस आहिनि हिकिड़ो ज़ुल्करनैन आहे उनजा घणा आहिनि हुनजा मूंखे फॉलोअर्स वधीक आहिनि मुंहिंजे ख्याल सां सही। 6 हाँ। पॉइंट जन्नत मिर्ज़ा आहे अलिशबा मिर्ज़ा जी आहे जी ऐं डॉली फैशन डॉली आइकन जी नालो अथसि न? हाँ, लाहौर वारी। लाहौर वारी हा हा उहो फेमस आहे हाँ सही आंटी सुञाणे थी हा उनजो आंटी चई वापस वटि लफ़्ज़ अपी अपी हा अजी जो हा हुनजे पार्लर जे करे उनखे मां ॾिसंदी आहियां हा हा पार्लर में मशहूर माण्हू पार्लर खे छॾे टिकटॉक ते लॻी पई आहे ठीकु आहे ब्रेक जो टाइम चवंदासीं असां गॾु हुजो